जॾहिं जट ते हुकुमरान थींदा ओ सिंधड़ी 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 जॾहिं जट तो ते हुकुमरान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा सत्यानास क़ौमुनि जो थींदो आ त नहीं लेखक मुबल्लिग बि दरबान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा शियो आ काफ़र सुन्नी आ काफ़र अदा मस्जिद मंझां अहिड़ा ऐलान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा जिते अणपढ़ियल आहे उस्ताद बणबो पढ़ियल पेट ख़ातिर परेशान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा जॾहिं हक़ इंसाफ़ अदा जूतनि सां थुॾिजे जॾहिं मुल्ह इज़त संदो नान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा जॾहिं मान मुनसिफ़ न कुर्सीअ जो रखंदा रिश्वत सिफारिश जा तूफ़ान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा पहिरियाण तस्बी ऐं हाजी निमाज़ी ॾाढ़ी हुजे पोइ मुसलमान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा धरती लुटण लाइ विढ़नि चोर चूंडूं धरती लुटण लाइ विढ़नि चोर चूंडूं वरी वोट ॾींदड़ बिनादान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा मता धीउ पढ़ाई जो गैरत न रहंदई अड़े कमज़ोर एॾा जे ईमान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा कयई माठ थींदे मुनाफ़िक़ ड्रिबाई अदा तारीख़ में तो ते अरमान थींदा जॾहिं जट तो ते हुकुमरान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा रिश्तनि जो तक़दुस ऐं मुहबत न रही भाउ भेण जी बि हाणे शनाख़त न रही ॾाढ़ी पटाइणी थई त कर पोइ नसीहतूं बुज़ुर्ग ऐं समझदार जी अॼु इज़त न रही हिकु चाहे संद साड़िया अदा ॿियो कणकुनि में कलर यूरिया माण्हू था उहो खाइनि ताक़त न रही मर्दन संभालिया होटल आज़ाद ज़ाइफूं पाबंद हिजाबनि जी औरत न रही शाइर आहीं ड्रिबाई ओ त सच पाण खे बि चओ त शाइर जे कलम में बि शराफ़त न रही बरड जे दाह कंहिंखे हिते दाद नाहे अदा इरशाद ॿुधण वारो कोई बि फरियाद नाहे परावन पुटनि खे ॾिजनि छा मयारूं अॼु पीउ माउ जे चए में त औलाद नाहे लखनि ऐं किरोड़नि में ठहनि मस्जिदूं पियूं आवेले ते मिसकीन इमदाद नाहे उहा ई जारी दहशत उहा ई दादागीरी अदा तोड़े नाहे फिरौन शद्दाद नाहे हणूं था बटाकू ऐं ड्राड़ूं त सिंध था बचायूं पर अञा सिंध वासियुनि जो इतिहाद नाहे अमीरनि जा नींगर पढ़नि पिया था इंग्लिश ग़रीबनि जे ॿारनि लाइ उस्ताद नाहे बेदादी नगरी ॾिसी कीअं न रोआं जो ड्रिबाई या शाइर को जल्लाद नाहे